ऑफिसर को आहे को एसपी डीएसपी आईजी डीआईजी को आहे ही कान गरीब कुरान खणी आयो आहे जेकॾहिं को ईमानदार आहे त हिन कुरान जे सदके हिन जो इंसाफ़ करे चोर बि ज़ाहिर आहिनि जेकॾहिं को सफ़ा न आहे ऐं रिश्वत खपेसि न कुरान जे सदके 50,000 रिश्वत मां ॾींदुसि हिन ग़रीब जो इंसाफ़ कयो हिन जी ढगी ज़ाहिर आहे ऐं हिन कुरान जे सदके जेको इहा पोस्ट ॾिसे थो उहो अॻिते शेयर करे हर माण्हू हिन पोस्ट खे ॾिसनि कुरान जे सदके पोस्ट ॾिसी ऐं डिलीट न कजो मां हिन जे कुरान जे सदके चवां थो जेकॾहिं को राशि ऑफिसर आहे 50,000 मां ॾींदुसि हिन जो इंसाफ़ करे जेकॾहिं को ईमानदार आहे आईजी डीआईजी को बि आहे हिन कुरान जे सदके हिन ग़रीब सां इंसाफ़ कयो वञे माण्हू कहिड़ा आहिनि पट जे मेले खे चोर आहिनि सरेआम चोर वेठा आहिनि चोरनि खे केरु बि नथो चए वो आहे को आईजी डीआईजी उबदार खोसो उर्फ पप्पू खोसो ऐं नामिनेटी चोर जेको आहे सत्तार खोसो अची पट में रही ॾोह करे थो वञे उन खां बावजूद को इंसाफ़ नथो ॾे आया को आईजी डीआईजी ऑफिसर को अलामतदार जेका कुरान ते ॻाल्हि कयां थो सही थो कयां जे पैमान ऑफिसर आहे मुक़ररु छो त ॾे 50,000 मां ॾींदुसि हिन जो इंसाफ़ करे जेकॾहिं ईमानदार आहे त कुरान जे सदके हिन सां ग़रीब सां इंसाफ़ करे छपा छो ऊंधा थी वई आहे पाकिस्तान में ज़ुल्म छा आहे ग़रीब 15 ॾींहं इंसाफ़ लाइ कुरान खणी फिराईंदो थो हुते